नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरन सिलसिलो जारी है। इन वक्त कानपुर महर में खबर ॾींदालो। कानपुर महर में GUI पारां मुख़्तलिफ़ यूसिस में तरक्याती कम न थियण खिलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो। मीरपुर मातेरो जे मुख़्तलिफ़ यूसिस वाई घोटो जी सेक्रेटरी कालीदास, यूसी सोनो पिताफी जी सेक्रेटरी, यूसी दिलमुराद गब्बोल जी सेक्रेटरी अब्दुल खालिक महर में तरक्याती कम न थियण खिलाफ़ GUI कांगड़ पारां प्रेस क्लब कानपुर महर आडो मौलाना अमीन गडानी, मोहम्मद सिद्दीक गडानी ऐं ॿियनि जी अॻुवाणी में एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौके ते एहतजाज कंदड़ इल्ज़ाम हयो त हर महीने लखीं रुपयनि यूसिस जी बजट हुजण जे बावजूद यूसिस सेक्रेटरी मिलंदड़ रक़म मुबैना हड़प करे वञनि था। को बि तरक्याती कम या वरी गरीबनि खे नलका ऐं बेवा औरतुनि खे सिलाई मशीनूं न पियूं ॾिनियूं वञनि। हिननि चयो त लखीं रुपया बजट मां बि यूसिस कंहिं बि क़िस्म जो कम न करायो वञे थो, जंहिं करे मिसकीन अवाम खे सहूलियत फराहम नाहे कई वेंदी। हिननि मुतालबो कयो त यूसिस सेक्रेटरी खिलाफ कार्रवाई कई वञे। मजीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।